पाक जी तिलावत करण वारन जे शान के बयान फरमायो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो त अवा दुनियादार दुनिया में कामयाबी जे लाए तिजारत कंदा हो, व्यापार कंदा ता असांजी जिंदगी जो मामलो आसानी सां गुजरे, गुजरान सहल थी वने। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए उन व्यापार में नुकसान जो अंदेशो होंदो आ, नुकसान थींदो भी आहे। जरूरी ना है त व्यापारी हमेशा ही कामयाब होजे, उनके नुकसान भी थींदो आ। पर रब्बे करीम फरमाए जंहिं व्यापार तिजारत जो मां अवां खे ॾस थो ॾियां, अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए मां रब्बे करीम अवां खे यकीन दहानी थो ॾियारियां त इन व्यापार में नुकसान त छा, नुकसान जो अंदेशो ई न आहे, नुकसान जो अंदेशो ई न आहे। मौलाए करीम ओहो कहिड़ो व्यापार आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर। बेशक यतलून किताब अल्लाह, उहे जेके अल्लाह जी किताब जी तिलावत कन था, व अक़ामुस्सलात नमाज के कायम रखन था, व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन, ऐ अल्लाह जे ॾिनल माल मां रिज़्क़ मां ज़ाहिरी ऐं पोशीदा तौर ते ख़र्च कन था। यरजून तिजारतन लन तबूर, उम्मीदवार आहिनि अहिड़े व्यापार जा जंहिं व्यापार में नुकसान न खणंदा। ॻाल्हि व्यापार जी आहे, ॻाल्हि तिजारत जी आहे, ऐं ज़िक्र क़ुरान जो, निमाज़ जो, ऐं अल्लाह जे राह में ख़र्च करण जो। मालिक करीम पंहिंजे बाननि जी फितरत खां वाक़िफ़ आहे। उन पंहिंजे बाननि जी जेका फितरत बनाई आहे, रब्बे करीम उन फितरत जे मुताबिक़ ई उन्हनि खे समझाणी ॾींदो आहे। असां तव्हां सभई उनखे कामयाब समझंदा हूं जेको व्यापार में कामयाब हुजे, कारोबारी माण्हू असां उनजी इज्जत कंदा, सही कारोबारी आहे, माशाअल्लाह हिन जो दुकान आहे, फलाणी मार्केट में दुकान अथसि, हिन जो कारोबार अथसि, कामयाब आहे, वॾो व्यापारी आहे, सेठ साहब, हर को उन्हनि सां निवड़ी मिलंदो आहे, झुकी मिलंदो आहे, प्यार सां मिलंदो आहे। पोइ दुनियावी ग़र्ज़ी हुजे पर हर को उनजी इज्जत कंदो आहे, छो त उहो कामयाब व्यापारी आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए हिकु व्यापार मां बि तव्हांखे ॾसां थो, इहो व्यापार तव्हां कंदो त इन व्यापार में घाटो नुकसान त आहे ई कोन, पर इन व्यापार खे इख्तियार कंदो त तव्हांजी इज्जत रफ़अत रअफ़त ख़ुदा पाण वधाए। यतलून किताब अल्लाह, तिजारत जो पहिरियों गुर त जेको अल्लाह जी क़ुरान जी तिलावत करे। मुझे मदीने जे मीर सरवरे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुझे आका फमन करा हरफम मिन किताबिल्लाह
फलहु हसनह वल हसनतु बिअश्रि अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फुन बल अलिफ हर्फुन व लाम हर्फुन व मीम हर्फुन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे आका फरमाए अल्लाह जी किताब कुरान मजीद मां हिकु अखर तिलावत कयो, हिकड़ो अखर पान अॻिते फरमायो ला अक़ूल मां नथो चवां त अलिफ लाम मीम को हिकड़ो अखर आ। फरमाए अलिफ जुदा अखर आ, लाम जुदा अखर आ, मीम जुदा हरफ आ। इन टिन हरफन के मिलायो त लफ्ज बणियो अलिफ लाम मीम। मुझे आका फरमाए जेको हिकड़ो अखर हरफ पढ़े थो उनखे अल्लाह पंहिंजे खजाने कुदरत मां 10 नेकियूं अता फरमाए। घणियूं नेकियूं? 10 नेकियूं। अलिफ लाम मीम पढ़ई त 30 नेकियूं उन जे अमाल नामे में अल्लाह लिखराए छे। पर जेको कुरान जी सूरत पढ़े जेतरा हरफ उन में ईंदा अल्लाह एतरी उन जे मथा मेहरबानी कंदो वेंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो तमन क़राअल क़ुरान फस्तज़हरहु व अहल्ल हलालहु व हर्रम हरामहु अदखलहुल्लाहुल जन्नह व शफ़अहु फी अशरतिन मिन अहलि बैतिही कुल्लुहुम क़द वजबत लहुन्नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाया जे कुरान करीम पढ़ियो नाज़रा फस्तज़हरहु वरी उन जे ज़ाहिर खे पंहिंजे बातिन में पोशीदा रखी याद कई ऐं उन जे हलाल कयल खे हराम समझी हलाल समझी इख्तियार कई, हराम कयल खे हराम समझी मना रखई। जे इए जिंदगी गुजारी मुझे आका फरमाए क़यामत जे ॾिहाड़े रब्बे करीम उन कुरान जे कारी हाफिज जी शफाअत सां उन जे 10 भातिन खे जहन्नम मां कढराए जन्नत में दाखिल फरमाए। तव्हां सब समझदार मानू पढ़िया लिखा आयो, ज़मानो अवां ॾिठो आ कहिड़े दुनियादार जी तालीम जे लाइ इहा गारंटी ॾिनी वई त बा डॉक्टर 10 माण्हू छॾाईंदो, 5 माण्हू छॾाईंदो, भला 5 न त हिकिड़ो छॾाए, भला हिकु न भला पंहिंजे पाण खे खणी छॾाए। डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरार दुनिया जे कंहिं बि आला मनसब ते फाइज छो न हुजन, इहा इज्जत ऐं तकरीम उन्हनि खे न मिलंदी। इहा तौक़ीर ऐं इज्जत ख़ुदा ज़ाहिर कंदो क़यामत जे ॾिहाड़े क़ुरान सां प्यार करण वारनि उहे उते छॾाए सघंदा। इहा उन्हनि जी तौक़ीर ऐं इज्जत जो शान। पर मुझे मदीने जे मीर फरमायो जेको कुरान याद करे ऐं कुरान खे हिज़्ज़े ज़ुबान बनाए, हिज़्ज़े जान बनाए, विरदे ज़ुबान बनाए, कुरान करीम ते अमल करे, कुरान करीम जे लफ्ज़ जे नूर खे पंहिंजे सीने में समाए, जिंदगी में कुरान करीम जे मुताबिक जिंदगी गुजारे त अहिड़े कुरान जे आलिम, आमिल, कारी, हाफिज कुरान सां प्यार करण वारे खे खुदा क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे हुज़ूर में घुराए फरमाइंदो युक़ालु लिसाहिबिल क़ुरान इक़रा वरतक़ि कमा कुंत तुरत्तिलु फिद दुनिया फ इन मंजिलक इंद आखिर आयतिन तक़रउहा। अल्लाह जी ज़ाते बाबरकात उनखे फरमाइंदो ए कुरान पढ़ण वारा अॼु मां तोखे कहिड़ो बदिलो ॾियां जेको तूं चाहीं तोखे बदिलो मिले। चवंदो मुंहिंजा मौला जेका तुंहिंजी मशीयत ऐं मर्ज़ी हुजे तूं पंहिंजे शान करीमी जे मुताबिक बदलो अता फरमा। रब फरमाइंदो ही जन्नत जा दर्जा आहिनि, ही जन्नत जा ॾाका आहिनि। हाणे तूं क़ुरान पढ़ंदो वञ, हिक हिक दर्जे ते चढ़ंदो वञ। वो जेतिरियूं आयतूं पढ़ंदो एतिरा दर्जा उनखे मिलंदा।
कुरान जो आयतूं 6666 उनखे एतिरा दर्जा जन्नत में मिलंदा 6666 दर्जा मिलन अबा उन जो शान आहे या न यानी जन्नत में भी आम जन्नतिन खां उन जो शान निरालो हुंदो उन जो मकाम निरालो इन करे अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए जेको मुझे इन किताब सां कलाम सां प्यार कंदो इहो मूंसां वापार कंदो त मूं रब जे ज़िम्मे आ त मां उन जी इज्जत खे उन जे शान खे दुनिया में वधाया। अवां ॾिसो तोड़े जो फितने जो ज़मानो हर के माण्हूअ जी तवज्जो ऐं हर माण्हूअ जो ख्याल दुनियादारी ॾे रईस अमीर वजीर मुशीर MNA MPA सरदार ये सब माण्हुनि खे वणनि था हर कोन जे कढ लॻो पियो आहे पर अहिड़े ज़माने में जॾहिं सभिनी जो तवज्जो दुनियादारी ॾे आहे पर पोइ बि अल्लाह जी ज़ाते बाबरकात उन्हीअ मखलूक जे दिल में क़ुरान सां मोहब्बत करण वारनि जी इज्जत बि रखी माण्हू भले उते झुकी सलाम बि कनि साईं साईं कनि पर जिन खे क़ुरान इज्जत ॾिनी आहे माण्हू उन्हनि जा पेर बि चुमंदा आहिनि हथ बि चुमंदा भले उहो गरीब मिस्कीन छो न हुजे उन जो जेब खाली हुजे पर उन जे सीने में क़ुरान जो नूर आहे त ख़ुदा उन जी इज्जत पंहिंजी मखलूक जे दिल में विधी छॾी इहो क़ुरान जो एजाज़ यानी खणी कहिड़ो बि माण्हू हुजे पर उहो केतिरो बि गुनहगार हुजे भले क़ुरान कॾहिं न पढ़ियो हुजे कॾहिं मस्जिद जे दरवाज़े मां अंदर दाख़िल न थियो हुजे पर उहो बि क़ुरान जे के आलिम खे ॾिसंदो त इज्जत सां पास ॾेई बीह इहा उन जी पंहिंजी इरादत न इहो अल्लाह जो इरादो आहे रब जी इरादत आहे जेको पंहिंजी मखलूक खां इहो कमु कराए कुरान करीम जो इहो भी मौजज़ो आहे जो उन खे याद करण वारो अगर याद करण ते अचे तो उन जी सीने में कुरान जा 30 पारा समाइजो जेकॾहिं कुरान जे मुकाबले में ॿियो कोन लो किताब भले 50 सुफ़न ते हुजे भले तव्हां सिंधी या उर्दू ज़बान पढ़ी हुजे उन पंहिंजी ज़बान में अगर हर्फ ब हर्फ याद करण चाहियो तो को याद न करे सके भले मेहनत करे अब्दुल हमीद सिंधी असांजे सिंध जो वॾो लेखक मुसन्निफ सिंधी नसर ऐं नज़म जो शायर थी गुज़रियो आहे हाणे पोयनि 2 महीननि में उन जो इंतकाल 100 साल खां वधीक उमिरि हुअसि चए थो त मां सॼी ज़िंदगी सिंधी लिखणीअ सां प्यार कयो सिंधी किताब मुताले में कया सिंधी पढ़ियुमि पर कॾहिं बि इन सॼी ज़िंदगी महिनत जे बावजूद के 20 पन्ना याद न करे सघियुसि सॼी ज़िंदगी अर्पे छॾियो पर मां हैरान थी वेंदुसि त 4 साल जा ॿार 5 सालनि जा ॿार 7 सालनि जा ॿार 9 सालनि जा ॿार 30 पारा याद ख़बर पई त इहो मालिक जे कलाम जो एजाज़ आहे इंसानी हिफ़्ज़ या दिमाग़ जो कमाल इमाम शाफ़ी अलैहि रहमह पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो लिखियो फरमाइनि था मूंखे बसरे वञणो हो बसरे खां शाम वञणो हो उते कुछ हदीसूं हिकड़े खां वठणियूं हुयूं मां सफ़र जो इरादो कयो अगे ये उठ घोड़ा डाचू इहो ई ज़रियो हो हिकड़े जत खे घुराए चम बाबा मूंखे तुंहिंजो उठ किराए ते खपे मूंखे हलणो आहे सफ़र ते सही हलंदुसि छा किराए वठंदे जेके बि अशरफियूं तय थियूं जॾहिं मामलो तय थियो त उनखे मूं चयो मुंहिंजो हिकिड़ो अञा शर्त
वो बेशक तू उन शर्त ते अमल जे लाइ जेकॾहिं जुदा पैसा वठी त मां उन जो बि मुआवज़ो ॾियण लाइ तयार आहियां, पर शर्त में चईसीं कहिड़ो शर्त आहे? चई बा तव्हां जतन जी आदत आहे त ॻाल्हाईंदा रहंदा, दौरान सफ़र न को मूं सां ॻाल्हाईंदे न को पाण में ॻाल्हाईंदे, ज़बान ख़ामोश रखंदे, इहो शर्त आहे। जत सोचे चयोसीं आहे त वॾी ॻाल्हि, पर जे तूं शर्त रखी थो ठीकु आहे, पोइ मां मुआवज़ो वठंदुसि इन जो बि। साईं चयो बेशक वठ, इन जो मुआवज़ो जुदा वठ, पर ॻाल्हाईंदे न। शर्त तय थियो, साईं सफ़र शुरू कयो। जीअं जो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह ॾाचीअ ते सवार थिया, उठ हुई या उठ हो, सवार थिया त साईं वॾे आवाज़ सां क़ुरान पाक जी तिलावत शुरू कई। हिक मंज़िल थी, हिक मंज़िल ते हिकिड़ो ख़त्म पूरो पियो थियो। इहे 7 मंज़िलूं साईं जूं थियूं, 7 ख़त्मा क़ुरान पाक जा सवारीअ ते वेठे वेठे साईं क़ुरान पाक जा ख़त्मा पूरा कया। वरी शाम मुल्क पहुता, कुछ ॾिहाड़ा रहा, वरी उतां खां वापसी जो सफ़र थियो, वापस पंहिंजे घर पहुता, वरी 7 मंज़िलूं थियूं, 7 दफ़ा वरी क़ुरान साईं पढ़ियो, 14 भेरा क़ुरान पाक जी तिलावत थी सॼे ख़त्मे। हाणे जत साईं खे जॾहिं घर में लाहे पियो, सहन ते ॾाची खे विहारी साईं लथो, हाणे मोकिलाइनि पिया, अबा तुंहिंजी महिरबानी तो पंहिंजे शर्त ते कार बंद रहे तो मूंसां कोन ॻाल्हायो, न को आवाज कई, न को मुंहिंजी तिलावत में रुख न विधी, तुंहिंजी महिरबानी, हे 10 अशरफियूं तोखे वधीक इनाम जो तो पंहिंजे जान ते जबर कयो, सब्र कई, ही तोखे वधीक इनाम थी। जत चयोसीं इहे ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं, पर तो पढ़ियो छा पे? मूंखे रुगो इहो ॿुधा त तो इहो पढ़ियो छा पे? चई बा तोखे ख़बर ना है छा पे पढ़ियो? चईसीं मूंखे ख़बर ना है तो छा पे पढ़ियो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे साईं, जेको तो पढ़ियो पे मूंखे बि यादि थी, जेको तो पढ़ियो पे इहा मूंखे ख़बर ना है तो छा पे पढ़ियो, पर मां 14 दफ़ा तुंहिंजे ज़बान मां इहो ॿुधो आहे, उहो मूंखे यादि थी वियो आहे। इमाम शाफ़ी सख्ते में बा छा तो चई सोचे समझी ॿुधा, चईसीं सच्ची ॻाल्हि तो चवां। साईं फरमाया भला ॿुधा तोखे छा यादि थी वियो आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े, सूरह फातिहा पढ़ी पूरी कयई, सूरह बकरा पूरी कयई, आल इमरान तां जो 30 पारा वन्नास तां जत पढ़ी ॿुधाई। साईं फरमाया तोखे ख़बर आहे त तो छा यादि कयो आहे? चईसीं मूंखे ख़बर न आहे। चई ख़ुदा जा बाना, ही अल्लाह जो कलाम आहे, रब जो क़ुरान आहे, जेको मूं तिलावत पे कयो। चईसीं मां त न को ख़ुदा खे सुञाणा, न को उन जे कलाम खे सुञाणा, मुंहिंजो त मज़हब वियो आहे, पर तो मूंखे शर्त में रखियो, मां तवज्जो सां तुंहिंजी मिठड़ी ज़बान में ॿुधंदो पे आयुसि, इहो जेकॾहिं कलाम ख़ुदावंदी आहे त अॼु मुंहिंजे सीने ते नश। पो उन कुरान जी बरकत सां उन कलमू पढ़ी मुसलमान। इमाम शाफ़ी फरमाइन था त इहो कुरान करीम जो पंहिंजो मोजज़ो आहे, जो उहो सीनन में समाइजी वञे थो। इहो अल्लाह जो एजाज़ आहे, इहा रहमत आहे, जेको मेहनत करे तो रब्बे करीम उन जी मेहनत साब करे कुरान जो नूर उन जे सीने में अता फरमाए। इमाम मोहम्मद मालिक फरमाइन था त जॾहिं हाफ़िज़ कुरान यादि करण जे लाइ आयतुनि खे दोहराईंदो आहे, हिकिड़ो दफ़ो दोहराई, ॿियो दफ़ो दोहराई, टियों दफ़ो दोहराई, चौथों दफ़ो दोहराई, आयत अगर उन जे ज़हन में हिफ़्ज़ में न ईंदी आहे त रब्बे करीम जी रहमत उन जे मथां एतिरी क़रीब थींदी आहे, जो अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे मुक़र्रब फ़रिश्तनि सां उन जी मदद फरमाए। मुक़र्रब फ़रिश्तनि सां उन जी मदद फरमाईंदो आहे, ऐं क़ुरान उन जे सीने में ख़ुदा समाए। एक बे आलिम जो कौल
नकुल कयो आहे मौलवी अशरफ अली थानवी साहब। मारिफुल कुरान उन जे अंदर लिखे थो त जॾहिं अल्लाह जी कलाम जी तिलावत ला बावुज़ू थी मुसलमान वेहंदो आ त उन जे चौधारी यानी उन जे जिस्म जे चौफेर दायरे में 300 खां वधीक फरिश्ता उन जी मुआवनत ला वेहंदा आहिनि। वो आयतूं पढ़ंदो वेंदो आहे ऐं चवंदा वेंदा हल मौला हिन तुंहिंजो कलाम पढ़ियो आहे, इन कलाम जी बरकत सां हिन जी ज़िंदगी मुबारक बणा, हिन जी ज़िंदगी मुबारक बणा। ऐं हदीस पाक में ज़िक्र आहे त जॾहिं मस्जिद में दाख़िल थियो मुंहिंजे आका फरमाया त तहियतुल मस्जिद पढ़ो, बरकातूं तहियतुल मस्जिद बरकातूं नफिल पढ़ो। उन खां पोइ जेतिरी भी जल्दी हुजे फरमायो कुरान पाक खणी 3 आयतूं पढ़ो, कुरान पाक खोले 3 आयतूं तिलावत कयो, केतिरी भी जल्दी तव्हां खे हुजे। फरमाए इहो अमल करण सां जेतिरी देर अवां मस्जिद में हूंदो अल्लाह रब्बुल इज्जत अवां जे मथां करम कंदो, हिक लम्हे जे लाइ बि रहमत जो वॾो फुड़ो मींहुं अवां जे मथां बंद न थींदो, वसंदो रहंदो। फरमाए जॾहिं वापस घर वञो, घर में दाखिल थियण सां 3 आयतूं जेके अवां खे याद हुजनि उहे तिलावत कयो। जेतिरी देर अवां घर में हूंदो खुदा अवां जे घर में बरकत वारा फरिश्ता मोकिले उन्हनि जे मथां रहमत पियो वसाए। इहो आहे क़ुरान करीम जो वापार। अबा इहो वापार कबो या न कबो? असां खे त उहो वापार बण जंहिंमें ज़ाहिरी ॾोकड़ पैसा अचनि जेब में। ये पैसा बाबा के कम जा कोन, तोड़े जो तू करोड़ कमाई, जॾहिं मरंदे न जॾहिं मौत ईंदी त मुंहिंजा मिठा ए सभु शयूं तोखां जुदा थींदियूं, कारे कलर कब्र जो मेहमान थींदे, उते कम ईंदी त वरी बि क़ुरान कम, इहा तिजारत कम ईंदी, इहो वापार कम ईंदो। पर भिटाई तो फरमाए वखरो त ढेरों ढेर पर विहाईंदड़ वेसरा कन विहाए वस कया, वखर वडी अवेर कनी कई अवेर वखर विकामी वियो। जिंदगी जो भी हिकिड़ो ख़ासि टाइम पीरियड, बचपन जो ज़मानो, सन्ने शूर ताईं पहुचे, बुलूगत ताईं पहुचे, वरी उहे जिंदगी जा उहे साल जंहिंमें मानो मुकल्लफ न हूंदो आहे या दुनियावी घणो उन जे मथां वज़न न हूंदो आहे, इहो ज़मानो हूंदो आहे मालिक जे उन कलाम सां प्यार करण जो, दिल सां हंडाइण जो, तइलीम हासिल करण। पोइ जॾहिं माण्हू समझदार थींदो आहे, दुनिया जा धिका थाबा खाईंदो आहे, पोइ त चवंदो आहे हाय घोड़ा अफ़सोस, जेकर मां क़ुरान पढ़ा हा, दीन जो इल्म पढ़ा हा, पर मुंहिंजा अदा या हसरत बि भली शइ आहे, इहा हसरत सुठी शइ आहे, जो हसरत आख़िर ताईं हुजे त काश क़ुरान सां मुंहिंजी दिलि हुजे हा, पर वरी बि क़ुरान सां प्यार करे, पर तोखे ख़ुदा मौक़ो न ॾिनो, हाणे तोखे ॿियो मौक़ो मिलियो आहे, तुंहिंजो औलाद त तूं उन औलाद खे क़ुरान जी राह सां लगा। बेशक तूं उनखे दुनियावी तालीम पढ़ा, भले वो इंजीनियर थे, डॉक्टर थे, प्रोफेसर थे, लेक्चरार थे, साइंसदान थे, साइंटिफिक थे, रियाज़ीदान थे, जंहिं भी शोबे में वञे अल्लाह उनखे इज्जत दे, दुनिया जी रोज़ी दे, पर जेकॾहिं क़ुरान जो इल्म उन जे सीने में हूंदो त उनखे ख़ुदा ज़ाहिर जी बि बादशाही अता कंदो, त बादशाही रूहानी बि अता फरमाए। नसीब जी ॻाल्हि आहे, जंहिंखे ख़ुदा नसीब करे। असां तव्हांजो तवज्जो रोज़ बरोज़ उन दुनिया बेबका ॾे, हालांकि मिलियो बि कुझु कोन। मां त अहिड़ा अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, नौजवान वीचारा
32 साल उम्र थी वई यूनिवर्सिटी या धिक्का खाई खाई हथ में रोज फाइल ढलो बीठा शलना इखबार में को इश्तिहार अचे ओ फजर खां निकरन था घर पहिरी पहिरी उन ऑफिस जे सामू धिक्का थाबा खायो पहुंचन था हैरे नौकरी पर मिले कंहिंखे कान थी पो बि आखिर में सिफारिश थे कंहिंखे हथ जोड़ करे कंहिंखे रिश्वत दे पैसड़ा दे पो बि सॼो ॾींहुं ज़लील ऐं ख़्वार थे मुंहिंजा अदा मुंहिंजे मदीने वारे मीर जो करम आ जे कुरान सां प्यार कयो रब उन खे इन धिकन खां बचाए अजीब बरकत हुंदी है भले करोड़ रुपया के वटि हुजे उन जे मुकाबले में कुरान सां प्यार हुजे सही हाफिज़ साहब कारी सही साहब सिंध खां हिते पढ़ाइण असा मिनतू करे आंदो बाबा सिंध खां हिते बेले में त के अचन ला तैयार कोन हर को चे पंहिंजे घर में मां कमाया केड़ा असा उन खे नोट था या उन जी मेहरबानी त असां जे बच्चन खे कुरान जी तालीम तजवीद सां पर मुंहिंजा अता खुदा जी जाते बाबरकात जे कुरान जी खिदमत करण जे लाइ शादीशुदा माण्हू पंहिंजा बचड़ा जेके शादीशुदा ख़ास करे बेले वारा माण्हू तां ख़बर आहे त पंहिंजो घर छॾण केॾो ॾुखियो आहे हिकिड़ो ॾींहुं था कराची वञो त सो बि रो था त मां घर खां परे अची विया पर कुरान जी खिदमत लाइ पंहिंजो घर छॾण पंहिंजो बचड़न खां परे रहण कंहिंजे लाइ अल्लाह जी रज़ा ला त पोइ मुंहिंजा अदा खुदा वरी इन्हनि जे मथां छपर छांव बणिजी पवंदो इन्हनि जो घर जो वहिंवार पोयां पियो हलंदो खुदा जी इज्जत जो कसम मुंहिंजी पंहिंजी पूरी ज़िंदगी जो मुशाहिदो आहे मां अक्सर पंहिंजे घर खां ॿाहिरि हूंदो आहे सफ़रनि में प्रोग्रामनि में रात त का क़िस्मत सां हिननि महीननि में त का क़िस्मत सां नसीब थींदी आहे सुबुह आख़िर में के 2-3 कलाक वरी सुबुह जो निकिरणो हूंदो आहे पोयां कीअं थो वहे वापरे अल्लाह पंहिंजे रहम सां बचड़नि खे छांव में रखे मुंहिंजे घर जे भरिसां ताज़ा वाक़िया 2 दफ़ा आया धाड़ेला आया रात जो फुर करे मुंहिंजे घर जे भरिसां दीवार सां मां घर में मौजूद न हूंदो अकेला नला मुंहिंजा बचड़ा हूंदा घर वारी आ अकेली हूंदी आ पर रब्बे करीम जो करम मां मदीने वारे मीर जे सदके खुदा सभिनी खे छांव में रखे तू भले 10 बंदूकों खयो बीठो हुजे मुंहिंजा अदा जेस ताईं मालिक जी रख न हुजे तेस ताईं तुंहिंजी बंदूक कुझु बिगाड़े कान सर में पखी हिकड़ो मारी हुजन से लख पर जे अथ से मालिक संदी रख सर में घुमे सरहो बेटा ये कोन गालियो कोन बेटा ये कुरान जो तत्व बयान कयो फरमाए थो जनी रांदन बिज तनी तो वलो आसरो अवल डी उन्हनि खे पो भारी सिज हते गौसल आज़म रज़ियल्लाहु ताला अन वट वॾा अमीर पंहिंजे दौर जा वॾा माल तार अची मुरीद थींदा सोनियूं अशरफियूं खणी ईंदा थेलियूं भरे ईंदा हुज़ूर सैयदना गौसल आज़म कॾहिं क़बूल कंदा हा त मुस्कुराए उन अशरफियुनि जी थेलियुनि खे ठोकर में रखंदा हा फरमाईंदा ॾिसो रब्बे करीम जो एजाज़ असां न को पगर वहायूं न को परेशानी खणूं न को खफ़ो कयूं न को सुबुह जो दुकान ते वञूं न को बनी ॿारे जे लाइ खेत जे लाइ कुल्हे ते कोदर खणी वञूं न को हर खेड़ियूं पर ए सभु कम ॿियनि खां ख़ुदा वठे जॾहिं उन्हनि खे उन्हनि जो बदिलो अनाज दौलत मिले त उहे पाण खयूं असांजे फरमाए इहो रब जो एजाज़ जंहिं रब सां रब ते भाणियो पोइ उन जो मामलो ई जुदा इन जो मक़सद इहो कोन्हे त तव्हां सभई मस्जिद जा कख बणिजी वञो मस्जिद मां निकिरो ई न कारोबार कयो ई न मुंहिंजा अता भले कारोबार कर ए सहाबी भी कारोबार कंदा
अबू बकर सिद्दीक कारोबार कयो, खुद मदीने जे मीर मदीने वारे साईं बि तिजारत फरमाई, सहाबा अहल बेत उज़ाम तिजारत कई। असांजा मुर्शिद करीम बि फरमाइंदा तिजारत कयो, असां बि पंहिंजे हाल सां कुछ न कुछ इन सिलसिले में अॻिते वधूं था। असां बि मां जॾहिं 2002 में फारिग थियुसि त मस्जिद जी खिताबत कयमि, इमामत कयमि। हुज़ूर क़िबला आलम मूंखां पुछो छा कंदा हो? मुंहिंजो हुज़ूर खिताबत कयां थो, मस्जिद जी इमामत। पर मैं छा तव्हांखे वज़ीफ़ो ॾियनि था? उन दौर में जॾहिं मां कंदो हुउसि तॾहिं बि अल्लाह जे फज़ल सां मुर्शिदनि जी निगाह करम सां पूरे हैदराबाद में सभिनी खां वज़ीफ़ो मुंहिंजो वधीक हूंदो। अर्ज़ कयमि क़िबलाई पाण फरमाए तव्हां मस्जिद जी ख़िदमत फी सबीलिल्लाह, उतां मुआवज़ो न वठो। हाणे से मौलवी माण्हू मुआवज़ो न वठे, कम त करो थी। पर मां चवंदो हां इहो ताहिरनि ते मुंहिंजे मुर्शिद करीमनि जो करम आहे। जेके ताहिरी उलमा आम उलमा खां उन्हनि जो मिजाज जुदा, उन्हनि जी तरबियत मुंहिंजे कामिल मुर्शिद कई। बस करे उहे लालच न रखंदा। हर को कमाए थो, खाए थो, पंहिंजे बचन लाइ महिनत करे थो, पर उन्हनि जो पैसे ते लाहे पाए ॿियनि ताहिरी हरूभरू ईअं कोन हो। मुर्शिदनि करीमनि जी नसीहत थी, मूं कोशिश कई, आहिस्ता आहिस्ता मूं उहा खिताबत मस्जिद जी इमामत छॾी। जेस ताईं मस्जिद जी इमामत हुई त तेस ताईं मां टैक्सीअ ते किराए वारी गाॾीअ ते प्रोग्रामनि में वेंदो हुउसि। मस्जिद जो घर छॾियमि, तनख़्वाह छॾियमि, मुर्शिदनि करीमनि जी नसीहत ते अमल कयमि। जल्दी ही अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजी करीम बाननि जे सदके मूंखे पंहिंजी गाॾी ॾिनी। कंहिंजे थदे थोरे खां बग़ैर हींअर बि इज़त सां वक़्तु गुज़रे थो, उन करीम जो करम आहे। मदीने वारो मीर बि हर साल पंहिंजी बारगाह में घुराए थो। हाल असांजो खणी कहिड़ो बि अबतर हुजे, पर हू करीम आहे पंहिंजनि किननि ते बि करम कंदो आहे। मुंहिंजा अदा मां तोखे ॿुधायां थो, मतां सम्झी त मां पंहिंजे पुट खे मौलवी कयो या त मुला थी वेंदो, मस्जिद जो पेशमाम थींदो, छा कम तूं भले करोड़ कमा, पर जेकॾहिं तुंहिंजो पुट आलिम थी वियो त हिन दुनिया में बि तुंहिंजे इज़त जे जो बाइस आहे, क़यामत जे रिहाड़े बि इन जे सदके तोखे ख़ुदा नूर जा ताज पाराई। मुंहिंजे वालिद गिरामी सॼी ज़िंदगी तबलीग में गुज़ारी। असां त हाणे गाॾियुनि में अचूं था, वो त पब्लिक ट्रांसपोर्ट चईंदा, हाजी साहब वारा ॿुधाईंदा त इहो पैदल उठनि ते ॾाचनि ते, बाद में साइकिल मोटर ज़माने ते न कंहिंखां का फीस न को। अॼुकल्ह तव्हां पंजाब खां वॾा वॾा मौलवी था घुरायो, 70-70 हज़ार रुपया ॾियो था, ॾींदा या कोन ॾींदा? पंजाब खां मौलवी अचनि था, अचनि 2 कलाकनि जे लाइ। मुंहिंजे वालिद गिरामी 15-15 ॾींहं 20-20 ॾींहं ईदूं बि हिते असां खां जुदा करे हिते गुज़ारियूं दीन जी तबलीग जे लाइ। पर उन्हनि जो थोरो कंहिं माण्हूअ ते कोन हो, उन्हनि महिनत कई त रब्बे करीम उन्हनि खे ज़िंदगीअ में ई अजर अता फरमाए। मालिक कंहिंजो अजर कोन थो विञाए। मुंहिंजा अदा हिन इदारे में असां वेठा आहियूं, मुंहिंजी सालनि खां वठी तमन्ना हुई त हिकिड़ो अहिड़ो इदारो हिन इलाइक़े में खोलजे जिथे माण्हुनि खे तरबियत, उनजे बचनि खे सही तालीम मिले। अॼु साहब वारा गवाह, हिन इदारे जी तरफ़ां हिकिड़ो रुपयो मुंहिंजे मथां हराम न को कॾहिं मूं कंहिंजे नाले ते इदारे नाले ते को चंदो वरितो आहे, न को जेकर ॾिनो आहे त पंहिंजे जेब मां। अल्लाह जेकॾहिं मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे त हमेशह ख़िदमत कई आहे, न कई। मुंहिंजे वालिद जो इहो तरीक़ो हो, पंहिंजी ज़िंदगीअ में मदरसो हलायूं, पंहिंजी जमा पूंजीअ मां, पंहिंजी तनख़्वाह मां, पंहिंजे हिसे मां, पंहिंजे घर मां पचाए खाराईंदा हुआ। सॼी ज़िंदगी गुज़री वई हुन मदरसे जे नाले ते कॾहिं ज़कात ख़ैरात वठी इहे पैसा हड़प कोन कया। हा ज़रूरत पई त कंहिं दोस्त खां कर्ज़ ज़रूर खयो, कर्ज़ खण मुंहिंजे आका जी सुन्नत। मामला ईअं हलनि था, पर मुंहिंजा अदा जेको हिन दीन सां मोहब्बत कंदो, ख़ुदा उन सां प्यार कंदो।
पो जंहिंजो रब आ उन जो सभु या तिजारत अगर करणी थई मुसलमान या तिजारत करे ॾिस पो ॾिस त ख़ुदा तोखे कीअं थो बरकतूं अता फरमाए। कॾहिं कॾहिं त असां खुद हैरान थी वेंदा, खुद हैरान अकुल हैरान थी वेंदो आहे। पो क़ुरान जी आयत समझ में ईंदी आहे व तर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब, मालिक उन्हनि खे उतां रिज़्क़ ॾींदो आहे बग़ैर हिसाब किताब जे, ऐं ख़ुदा उतां ॾींदो आहे जिथां उन्हनि खे गुमान बि कोन हूंदो, गुमान बि न हूंदो। पर सभ खां वधीक रुगो मिलण न आहे, असल आहे दिल जो इत्मीनान। करीम जी करम नवाज़ी आहे, रात हुजे ॾींहुं हुजे उन पंहिंजे पचार में रखियो आहे। इन खां वधीक ॿियो कहिड़ो शान, इन खां वधीक ॿियो कहिड़ो कमु आहे। मुंहिंजा अता इन क़ुरान सां प्यार कर, ख़ुदा करे त असांखे क़ुरान सां मोहब्बत नसीब थिए। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु। अल्लाह जी ज़ात बाबरकत फरमाए इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाहि व अक़ामुस्सलाह। तिजारत जो ॿियो क़ुरान निमाज़ कायम कयो। छा कयो? निमाज़ कायम कयो, निमाज़ कायम कयो, निमाज़। मुझे मदीने जे मीर सरवर आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी पाक न्याणीअ खे सय्यदा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे विहारे हिकड़ी ॻाल्हि ॿुधाई। पाण फरमाए मुंहिंजी अम्मा, मुझी पाक न्याणी तोखे मूं खिताब ॾिनो आहे, तूं सय्यदतुन निसाउल आलमीन आहीं, मां रहमतन लिल आलमीन, तूं वरी सय्यदतुन निसाउल आलमीन, जन्नत जे औरतुनि जी बि सरदार। आदम सुणे खां वठी क़यामत ताईं जेके बि औरतूं ईंदियूं तूं सभिनी जी सरदार आहीं। सभिनी नबियन जे अमलनि जी भी तू सरदार है। यानी मूसा कलीमुल्लाह जी अमल भला, इब्राहिम खलीलुल्लाह जनी सभिनी नबियन जे मारन जी भी तू सरदार है। पर अम्मा मुझे इन्हीअ कोल खे तुंहिंजे मुआवनत जी जरूरत है। बाबा से की है या रसूलुल्लाह की है? पाण फरमाए अम्मा तू यो मनसब चाही थी त तो वट रहे त पो तू अल्लाह जी नमाज में कदे सुस्ती न कजा। अम्मा असां फर्ज त पढ़िया, पर असनन जी जिंदगी कीअं गुजरी? सजी सजी रात भी ही अल्लाह जी नमाज पढ़न। नमाज में भी ये न कि नंढियूं सूरतूं, पहरी रकात में 15 सिपारा, बी रकात में 15 सिपारा, पूरो खत्म बिन रकातुन में हिक नफल में। सजी रात गुजरे, बाख फुटी वने, सिज यानी फजर जी अजान जो टाइम थे, नमाज थे त साईं नफल खत्म करे दुआ घुरे मौला रात ॾाढी नंढी तो खल कया, अञा मूं फातिमतु ज़हरा तुंहिंजी निमाज़ ऐं क़ुरान पढ़ी ठो न कयो। अबा यो शान ईअं मिलियो आहे, इहो निमाज़ जो मक़ाम आहे। मुझे मदीने वारे मीर फरमायो केॾो वॾो शान आहे जंहिं निमाज़ पढ़ण जे लाइ इंसान वुज़ू करे। नमाज पढ़ने की तैयारी आ, पेरी पाकाई हासिल करे, वुजू करे। फरमाए हथन धोतई त हथ जा गुनाह खुदा छाणे छड़ी, गुड़ी कई ज़बान जा गुनाह माफ, चेहरो धोतई त अखिन जा गुनाह माफ,
मसह कई ज़हन जा दिमाग जा ख्यालाती खताऊं माफ़ बाहूं धोतई त हथन जा गुनाह माफ़ पेर धोतई त पेरन जा गुनाह माफ़ वुज़ू करे वो मस्जिद में दाखिल थियो अल्लाह उन जे वजूद जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो वा इए पाक थी हल्को थी अल्लाह जे घर में हाज़िर थींदो आ जो उन जे वजूद ते हिक गुनाह जी कदलाण बि बाक़ी न रहंदी पाण फरमायो सहाबियो कंहिंजो घर नहर जे किनारे ते हुजे दरिया जे किनारे ते नदीअ जे किनारे ते नदी वहे साफ़ पाणी रोज 5 दफ़ा उन में वेंजे गुस्ल करे सफ़ाई करे फरमाए भला उन जे जिस्म ते का पो मिट्टी गदलाण रहंदी साहबाज के 5 दफ़ा वेंजंदो त सुठे साफ़ पाणीअ में त उन जे जिस्म ते कीअं गदलाण रहंदी पाण फरमाए जेको 5 वक्त नमाज पढ़ंदो आ उन जे जिस्म तां खुदा गुनाह इए माफ़ कराए उन जे वजूद खे पाक बनाए छॾे जे 5 वक्त नमाज पढ़ो न दिल जे हुजूर सां पढ़ो त के काज़ी खां के मुफ्ती खां के पीर खां तवा के दम कराइण जी जरूरत कान्हे तहां जो पंहिंजो दम ही काफ़ी मुझे आका फरमायो त नमाज पढ़ण वारे के अल्लाह रब्बुल इज्जत दुनिया में 3 बरकतूं अता फरमाईंदो घणियूं बरकतूं 3 बरकतूं अव्वल इहा त खुदा उन खे कॾहिं बि मोहताज न कंदो ओ कंहिंजे साम्हूं हथ न टंगींदो या गारंटी अथव अब मदीने वारो साईं जेका ॻाल्हि करे वा सोराना सच्चा या को शक आहे उन में सच्चा न पाण फरमाए गारंटी आहे जेको खुदा जे साम्हूं झुकंदो खुदा उन खे ॿिए जे साम्हूं झुकण न ॾींदो जेको रब जे हुजूर में सीस नवाईंदो जेको अल्लाह के 5 वक्त सजदा कंदो रब जी गैरत गवारा न कंदी त ओहो के बे जे सामू वनी झुके हथ टंगे फरमाए ओ मोहताज खां बची पवंदो अल्लाह उन के मोहताज न कंदो तदे सोने अब्दुल लतीफ फरमायो जैसी जियारी तेसी हादी रख जो हिफ्ज में मोहताजी मखलूक जी शल कादिर मकारी अरबी अब्दुल लतीफ के कवेलम विसारी पुरकशिश प्यारी भरे जामो जन्नत जो अब बाज होजे रहमत होजे त मालिक जी होजे केडी वडी गारंटी आ नमाज पढ़े मोहताज खां खुदा बचाइंदस बी बरकत केडी मुझे आका फरमायो खुदा उन के कने ब जलील ख्वार कोन नमाज पढ़ने वाले जी बी बरकत दुनिया में केडी आ उन जी इज्जत नामूस ऐं असमत जो मुहाफिज खुदा बणजी वेंदो जिनजी असमत नामूस इज्जत जो मुहाफिज खुदा बणजी वने अब दुनिया कुछ भी करे पर उन जो वार वेंगो न करे ये कोन ता हासिद खुटी विंदा दुश्मन मरी विंदा ए हासिद दुश्मन घणई हुंदा बदख्वाब घणई हुंदा पर इनन सबने जे बावजूद वो इज्जत सा वक्त पियो गुजारी खो छो त खुदा उन जो मुहाफिज उन जी इज्जत जो मुहाफिज खुदा इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह तआला जे ज़माने जो वाक़ियो आहे सनन जो शागिर्द हो हदीस पढ़ण आयो फिक्र पढ़ण आयो नौजवान हो हसीन जमील हो पाड़े जी हिकड़ी छोकरी उन जे मथा आशिक थी पई उन के दावत गुनाह ॾिनई वो इमाम आज़म जो शागिर्द हो त हुन जी तकवा बि एतरी सो उन छोकरी के उन औरत के उन चयो त तुंजो जो इरादो वा इन इरादो मुखा गरवा के बे जे कंध पर मुता टर मुंजी मुसीबत न बनजो वा मालदार हुई उन औरत तदबीर करे
उनखे ज़लील करण चाहियो। वाक़ियो वॾो आहे, सिर्फ़ नुक्तो अर्ज़ थो कयो। उन तदबीर कई, तदबीर अहिड़ी कई जो उन जी सिट में वेचारो काबू थी वियो। इन कैदकुन अज़ीम, मायन जा जेके मकरन खुदा उनखे अज़ीम मकर सॾियो। जेके खुदा अज़ीम चवे अबा तो बंजारी असां किथे पुॼी सघंदासीं। मूसा कलीमुल्लाह खे कोन छॾियो, अल्लाह जो नबी जलाली, उन ते बि इल्जाम है, इल्जाम लॻो, वेचारो ज़लील थी वियो। इमाम आज़म वटि आयो, क़िबला मूं गुनाह कोन कयो, ॻाल्हि ही आहे। मूं जवाब ॾिनो, हुन मकर करे मूंखे काबू कयो, हाणे मां ख़्वार थी वियो। हा छा कया? पाण फरमाए का परवाह ना है, मुस्तफा जो फरमान सच्चा। तू रात जो 1000 नफल पढ़, खुदा तुझे इन्हीं मामले जो मुहाफिज पाण थी। रात जो हुन 1000 नफल जोटिया, जेतिरा बि पढ़ी सघियो वेचारो पढ़ी सघियो। साईं फरमाए 1000 नफल पढ़। हुन सॼी रात निमाज़ पढ़ी। सुबुह जो फज्र जी निमाज़ ते मस्जिद जे ॿाहिरां उहा औरत जेका उन ते मथां आशिक हुई, सभिनी माण्हुनि खे गॾे चवण लॻी, रोअण लॻी त मूं पंहिंजी जान ते बि ज़ुल्म कयो, पाण त पंहिंजे नफ़्स जे पोयां लॻयसि, पर हिन नौजवान खे बि ख़्वार ख़राब कयो। रात मूं ख़्वाब में पंहिंजो बुरो ठिकाणो ॾिठो आहे। खुदारा मां तव्हांखे ॿुधाइण आई आहियां, मुंहिंजो ॾोह हा, इन नौजवान जो ॾोह न आहे। इहो इज़त जे लाइक़ आहे। इन मुंहुं जे मथां हमेशह हिकिड़ो ई जवाब रखो, इहो परहेज़गार आहे। जंहिं ख़्वार कयो, ख़ुदा उन जी ज़बान मां उन जी इज़त कराए छॾे। समझो था नथा समझो? अबा या तिजारत दस्याम तो, तिजारत कुरान तिजारत थो दसे। एड़ो व्यापार कयो, ता छला व्यापार कंदो, पैसा अचन डोकरा चल माण्हू मूंखे सलाम कन, पर जे बगैर पैसे जे खुदा तुंजी इज्जत वधाए, बगैर नाणे जे तुंजी इज्जत वधी वने, बगैर डोकरन जे खुदा तुंजी इज्जत वधाए, हर को तोखे ठुकी सलाम करे, त मुंजा अदा इहा तिजारत भली चबी न, या आसान तिजारत चबी, या इन में को घाटो आ? मुझे मदीने जे मीर फरमायो, 3 बरकत, अव्वल मोहताजी खां, बी त खुदा उनखे ज़लील ख़्वार कोन कंदो, 3 बरकत मुझे आका फरमाए मरण वक्त उनखे कलमे सां ॾाढो नसीब थींदो। एड़ा मिसाल तव्हां जे बलोचिस्तान में भी खोड़ हूंदा, एड़ा जेके नेक सालेह निमाज़ी परहेज़गार मरण वक्त उनखे अल्लाह जे महबूब जो कलमो नसीब। निमाज़ जा पाबंद मुझा ॾाढा साईं हुआ, सख्त निमाज़ जा पाबंद, तहज्जुद गुज़ार, उन्हनि जो विसाल थियो, मगरिब जी निमाज़ पढ़ी, उन्हनि जो मामूल हूंदो इशा ताईं वरी मस्जिद जे सहन में थोड़ा चहल कदमी भी कंदा हा, ऐं सूरह मुल्क जी ऐं सूरह यासीन जी तिलावत कंदा हा। मगरिब जी निमाज़ पढ़ी मस्जिद में ईअं टहलंदे उन्हनि खे दौरो पियो, तिलावत जे दौरान अल्लाह उन्हनि जो दम परवाज़। ये असां जे अखियुनि ॾिठा अहवाल, रब्बु करीम करम कंदो आ उन्हनि जे मथां जेके मालिक जे उन हुक्म ते दिल सां हलंदा। मुझे मदीने वारे 3 गारंटियूं निमाज़ पढ़ण वारनि खे कहिड़ियूं अबा? पहिरीं कहिड़ी त मोहताज खां खुदा बचाईंदो, ॿियो खुदा उन्हनि जी इज्जत ऐं नामूस जो मुहाफ़िज़ पाण थी वेंदो, ऐं टियों मरण वक्त खुदा उनखे कलमे सां लालाइणो नसीब फरमाए। अबा यो आखिरी जेको मौत आ न, मौत जी घड़ी आ न, इहा इज्जत वाई नसीब थी वने त इहा बि क़िस्मत जी ॻाल्हि। खुदा पिछला पनाह में रखा, तव्हां ॾिसो था गफ़लत केतिरी आ। डीएसपी साहब मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो जखराणी, उनजी ड्यूटी ही कराची में, चइबसि मां पंहिंजी चौकी ते बीठोसि, रात जो 2:30-3 बजे जो टाइम हुजे, चई त अलकरम स्क्वायर खां या मथी पुल खां तेज रफ्तार कार हुजे, सवा कार तेज रफ्तारी के बायस मथा पुल खां हेठ किरी,
हेठ किरी असां व्यासी 2 सिपाही वठी डोलंदा गाड़ी सजी जेका है सा पाण में पंच थी वई चींद असां दरवाजा छिके कढिया माण्हुनि खे कढूं ॾिसूं अंदर व्यासी असां खे ॾिसी बेहद अफ़सोस थियो हिकड़ी औरत हुई हिकड़ो मर्द हो पर नीम बरहना हालत में हुआ ऐं उन्हनि जे हथ में शराब जूं बोतलूं इन हाल में अची असां उनखे कढियोसीं पर अञा कढियोसीं ॿाहिरि उन्हनि जा दिमाग़ उन्हनि जा जिस्म पाण में पंच थी विया लम्हनि में उन्हनि जो साह वियो खुदा इन मौत खां पनाह अता फरमाए मुझे आका फरमाए जने शराबी शराब पियंदो वा त ईमान उन जे वजूद मां निकरी ॿाहिरि हां उन जो मौत कहिड़ी हालत में थियो बेईमानी जी हालत में खुदा इन हादिसाती मौत खां पनाह अता फरमाए घर में भी मौत अता करे त कलमे सां लालाणो नसीब फरमाए मुंहिंजा अदा या तुंहिंजी जिंदगी मामूली आहे केतिरा ॾींहं तूं जीअंदे पर जेकॾहिं तुंहिंजो ख़ात्मो बि भलो न थिए त पोइ क़ब्र जो अज़ाब अलॻि ई तयारु आहे रब शल क़ब्र जे अज़ाब खां पनाह अता फरमाए मुझे आका फरमाए निमाज़ पढ़ण वारे जे लाइ गारंटी आहे त उनखे मरण जे वक़्तु अल्लाह कलमे सां लाॾाणो नसीब फरमाए निमाज़ पढ़ त ईअं निमाज़ पढ़ जीअं शेर खुदा निमाज़ पढ़ अली साईं जॾहिं निमाज़ पढ़ंदा अल्लाहु अकबर चई हथ ॿधंदा हा त दुनिया वमा फीहा खां ख़त्म थी हिकिड़ो तीर लॻुन जंग में पिंडलीअ में सहाबा छिकिन पिया त साईं खे सूर पियो थिए ज़ख़म मोहम्मद फरमाए त अली खे चयो त निमाज़ पढ़ साईं निमाज़ शुरू कई पर मैं हाने सहाबा के तीर छिके ॿाहिरि को तीर कढियूं गोश्त फाटो रत वयो सॼो मुसलो रत में भरजी वियो साईं निमाज़ पढ़ी सलाम फेरियो रत किथां आयो सहाबा चयोसीं तुंहिंजे पिनीअ मां रत निकितो असां तीर छिके कढियोसीं तोखे ख़बर कान पई पर मैं ख़ुदा जी इज़त जो कसम मूंखे वार जीअं कढबो आहे न वार छिकबो आहे उन जो जिस्म ते असर थींदो आहे सूर थींदो आहे पर मैं मूंखे एतिरो बि ख़बर कान मां निमाज़ में एतिरो मह कंहिं पुछो साईं तव्हां भला अल्लाह जो दीदार कयो आहे कॾहिं पाण फरमाए मां अली जॾहिं निमाज़ पढ़ंदो हा हिकिड़ो सजदो करे ॿियो सजदो बंद में कंदो हा पहिरीं पंहिंजे रब जो दीदार कंदो आहे पहिरीं पंहिंजे रब जो निमाज़ इहा आहे खुदा करे त असांखे अहिड़ी निमाज़ जो हिज़ नसीब थिए पर जेकॾहिं अहिड़ी निमाज़ न आहे बाबा कम असांजो पढ़णु कॾहिं मालिक महिरबान थींदो ही सीने जा राज़ खुलिया हिजाब हटिया त हिकु लम्हे में ई कमु थी वेंदो पर पढ़ंदड़ त हुजे निमाज़ पढ़े इहा बि तिजारत रब जो फरमाए इहा बि तिजारत अल्लाह जी ज़ात बाबरकात ते फरमाए इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया टियों गुर मुंहिंजे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कनि था लिकाए ऐं ज़ाहिर अल्लाह जी राह में ख़र्च करण अबा इहा केॾी वॾी कीमती नेकी आहे मुझे आका फरमायो न नेकी जो कदुर ॾिस हदीस पाक जा लफ़्ज़ ॿुधजो दिल जे कननि सां ॿुधंदो त ख़बर पवंदी बाक़ी ज़ाहिर जे कन मां हिकिड़े मां ॿुधंदे ॿिए मां कढी छॾींदे ख़बर कान पवंदी दिल जे कननि सां मुंहिंजे आका फरमाए अस्सखी हबीबुल्लाह वलौ कानू फासिका सखी अल्लाह जो दोस्त तोड़े जो उहो फासिक हुजे फासिक हुजन को मामूली गुनाह कोनी रब जो कुरान आ वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन
फासिकन के खुदा हिदायत ही कोन ॾींदो यानी खुदा उन्हनि खां हिदायत जो रस्तो फुरे वठंदो आहे उन्हनि खां हिदायत जो नूर तौफीक ही कसी वठंदो आहे फिस्क को आम गुनाह न आहे पर मुझे आका फरमाए अगर उन जे अंदर सखावत जो मादो आहे अल्लाह जे राह में खर्च करण जो मादो आहे इहा तौफीक उन खे नसीब आहे पो तोड़े इहो फासिक छो न हुजे तॾहिं बि ख़ुदा जो दोस्त आहे केॾो वॾो शान तोड़े जो फासिक हुजे पोइ बि अल्लाह जो दोस्त आहे महबूब अलैहिस्सलाम जी बारगाह में हिकड़े सहाबियानी जी शिकायत आहे साईं शिकायत कयूं साईं इहा जेका आहे सा नमाज में सुस्त नमाज में सुस्त टेम सां कान थी पढ़े या कॾहिं कॾहिं कज़ा थियो वञेसि मबल फरमान जेको ॿियो अमल चेसी ॿियो अमल इहो अथसि त हुनजे घर जेको वियो सो उतां ख़ाली कोन मोटंदो आहे उनखे कुझु न कुझु खाराए प्यारे ज़रूर मोकिलींदो तबियत में सखावत अल्लाह जे नाले ते ॾींदी आहे पाण फरमाए इहा सखावत उनखे बचाए वठे निमाज़ जी सुस्ती पंहिंजी जाइ ते पर फरमाए इहा सुस्ती उनखे बचाए वठंदी निमाज़ खे सखावत बचाए वठंदी कीअं बचाईंदी महबूबन त ईअं फरमाए कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठऊं उहा औरत पाबंदीअ सां निमाज़ पढ़णु शुरू कई त ख़ुदा दे सां दोस्ती करे ख़ुदा उनखे पंहिंजे परे त कोन कंदो न पोइ जंहिंखे अल्लाह पंहिंजे कुर्ब में आणींदो त ख़ुदा उनखे पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ बि अता फरमाईंदो सखावत जी कबूलियत जी निशानी इमाम गज़ाली फरमाइन था त उनजे कबूलियत जी निशानी आहे जॾहिं सखावत कबूल पई त ख़ुदा उन जे दिल में पंहिंजनि ॿियनि अहकामनि जी पाबंदी ऐं तौफ़ीक़ जो नूर पैदा फरमाए सखी आहिस्ता निमाज़ी भी थी वेंदो सखी ख़ुदा जे हुक्मनि ते अमल शुरू कंदो या सखावत मोबल फरमाए ज़ाहिर बि ॾियो जेकॾहिं को ऐलान करे ॾे बाबा मां ही अल्लाह जे नाले ते ख़ैरात थो कया हुन जो इख़लास हुजे ज़ाहिरी नियत वाह वाह जी न हुजे पर ज़ाहिर ॾे मुंहिंजे आका फरमाए इहो ज़ाहिर बि क़बूल आहे इहो बि ख़ुदा जी बारगाह में दर्जो रखे थो पर पाण फरमाए जेको लिकाए ॾे पोशीदे तौर ते ख़र्च करे इन जो अजर त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उनखे ॾींदो उन जो अजर उन जे गुमान खां घणो उन जे गुमान खां अजर घणो अल्लामा सफ़ूरी रहमतुल्लाह अलैह वलो मुहद्दिस आलिम थी गुज़रियो आहे उन हिकड़े नबी सगोरे जे उम्मतीअ जो वाक़ियो लिखियो बनी इस्राइल में एक नबी सगोरे जो उम्मत जो वाक़ियो आहे ख़ुदा जी ज़ाती बाबरकात उनखे मोकिलियो पंहिंजे ॿारनि जी हिदायत जे लाइ हिकड़ी बस्ती में आयो ज़ाल मुड़स रस्ते ते वेठा उन्हनि जी खचर हुई रस्ते ते वेठा सफ़र पे कयूं थोड़ी देर लाइ उन्हनि मंज़िल कई त नबी उतां गुज़रियो त उन्हनि खे दावत तौहीद ॾिनी बाबा अल्लाह खे हिकु करे मञो ख़ुदा जी बंदगी कयो बुतनि जी पूजा न कयो नबी जी ॻाल्हि ॿुधी ॿिन्ही ज़ाल मुड़सनि चयो साईं तू ख़ुदा जो पैगंबरी असां तुंहिंजी दावत क़बूल कंदासीं पर इन शर्त हिकु शर्त ते त तूं असांखे अल्लाह खां पुछी ॿुधा त असांजी उमिरि बाक़ी केतिरी आहे रब खां असांखे उमिरि ॿुधा अल्लाह जे नबीअ चयो मुंहिंजो कमु आहे अर्ज़ु करणु मालिक महिरबानी करे ॿुधाई त तव्हांखे ॿुधाईंदुसि ख़ुदा जे नबी तवज्जो कयो मालिक जी बारगाह में अर्ज़ कई मौला ईमान जो मामलो आहे भला इन ॻाल्हि ते बि राज़ी थिया आहिनि तुंहिंजे खज़ाने में कमी कहिड़ी आहे तुंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी बची पवंदी रब्बे करीम ॿुधा त हिन जी उमिरि केतिरी अल्लाह साईं फरमायो
पंजे नबी के वही मोकलियो जिब्रील अमीन आयो ए पैगंबर इनके बुधा त इनन जी बाकी जिंदगी 80 साल रही इन बिनी ज़ाल मुर्स जी जेका है इन बिनी जी जिंदगी बाकी मांदा बाकी 80 साल रही पाक जी तिलावत करण वारन जे शान के बयान फरमायो अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो त अवा दुनियादार दुनिया में कामयाबी जे लाए